बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 7 की आसान सिंधी में सबक 12 यानी 12वां सबक सुठो शहरी यानी अच्छा शहरी के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे। तो रीडिंग को गौर से सुनिएगा। आम तरह शहर में रहंदड़ माण्हुनि खे शहरी या शहरवासी चइबो आहे, पर हिते शहरी जी माना आहे कंहिं बि मुल्क जो रहाकू। सभु कंहिं शहरवासी जा पंहिंजे मुल्क में हक़ हूंदा आहिनि, साॻे वक़्तु मथस के जवाबदारियूं बि हूंदियूं आहिनि। हर हिकु शहरी जी जान माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त हुकूमत जे ज़िम्मे हूंदी आहे। शहरी खे पंहिंजे मुल्क में तालीम हासिल करणु, कारोबार करणु, मिल्कियत गॾु करणु ऐं घर ठाहिण जो हक़ हूंदो आहे। मज़हबी आज़ादी बि हर शहरी जो बुनियादी हक़ आहे, जंहिं करे खेसि पंहिंजे अक़ीदे मूजिबि इबादत करण जी आज़ादी हूंदी आहे। शहरी खे पंहिंजे ख़्यालनि ज़ाहिर करण ऐं राय ॾियण बि इंसाफ़ी थियण जी हालत में अदालत जो दरवाज़ो खड़काइण जो बि हक़ हासिल हूंदो आहे। ॿिए तरफ़ वरी हिकु सुठे शहरी जो फ़र्ज़ु आहे त हक़नि हासिल करण सां गॾु जवाबदारियुनि जो बि ख़्यालु रखे ऐं उन्हनि खे पूरे करण लाइ हर मुमकिन कोशिश वठे। शहरी जो फ़र्ज़ु आहे त हू मुल्क सां वफ़ादार रहे, मुल्की कानून जो एहतराम करे ऐं उन ते पूरी रेत अमल करे। हिकु शहरी जो इहो बि फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजे मुल्क लाइ महिनत करे, पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ जान तोड़े, माल जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु रहे। सुठो शहरी हुकूमत तरफ़ां मुक़ररु कयल ढेलियूं ऐं टैक्स पूरे वक़्त ते अदा कंदो आहे। खेसि जेके ज़िमेदारियूं सौंपियूं वेंदियूं आहिनि, तन खे हू पूरे करण लाइ हर मुमकिन कोशिश वठंदो आहे। सुठो शहरी ॿियनि शहरियुनि जी इज़त, जान ऐं माल खे एतिरो ई प्यारो रखंदो आहे जेतिरो पंहिंजी जान, माल ऐं मिल्कियत खे रखंदो आहे। जितना पढ़ा गया, अब इसका उर्दू तर्जमा भी हम कर लेते हैं। आम तरह शहर में रहंदड़ माण्हुनि खे शहरी या शहरवासी चइबो आहे, यानी आम तौर पर शहर में रहने वाले लोगों को शहरी या शहरी बाशिंदा कहा जाता है। पर हिते शहरी जी माना आहे कंहिं बि मुल्क जो रहाकू, मगर यहाँ शहरी से मुराद है या शहरी की माना है किसी भी मुल्क का रहने वाला। सब कंहिं शहरवासी जा पंहिंजे मुल्क में हक़ हूंदा आहिनि, यानी हर शहरी को अपने मुल्क में हुकूक हासिल होते हैं, सागे वक्त मथस के जवाबदारियों ब हूंदियूं आहिनि, यानी और इसके साथ साथ इस पर कुछ ज़िम्मेदारियां भी होती हैं। हर एक शहरी जी जान, माल ऐं इज़्ज़त जी हिफ़ाज़त हुकूमत जे ज़िम्मे हूंदी आहे, यानी हर एक शहरी की जान, माल और इज़्ज़त की हिफ़ाज़त हुकूमत की ज़िम्मेदारी होती है। शहरी के पंहिंजे मुल्क में तालीम हासिल करण, कारोबार करण, मिल्कियत गॾु करण ऐं घर ठाहिण जो हक़ हूंदो आहे, यानी शहरी को अपने मुल्क में तालीम हासिल करने, कारोबार करने, जायदाद बनाने और रिहाइश वगैरह के लिए घर बनाने का हक़ हासिल होता है। मज़हबी आज़ादी भी हर शहरी जो बुनियादी हक़ आहे, यानी मज़हबी आज़ादी भी हर शहरी का बुनियादी हक़ होता है, जंहिं करे खेसि पंहिंजे अक़ीदे मूजिब इबादत करण जी आज़ादी हूंदी आहे, यानी इसलिए इसको अपने अक़ीदे के मुताबिक इबादत करने की आज़ादी हासिल होती है। शहरी खे पंहिंजे ख़्यालनि ज़ाहिर करण ऐं राय ॾियण, बेइंसाफ़ी थियण जी हालत में अदालत जो दरवाज़ो खड़काइण जो बि हक़ हासिल हूंदो आहे, यानी शहरी को अपने ख़यालात ज़ाहिर करने, राय देने यानी मशवरा देने और नाइंसाफ़ी होने की हालत में अदालत का दरवाज़ा खटकाने का हक़ भी हासिल होता है। ॿिए तरफ़ वरी हिकु सुठे शहरी जो फ़र्ज़ु आहे त हक़नि हासिल करण सां गॾु जवाबदारियुनि जो बि ख़्यालु रखे ऐं उन्हनि खे पूरे करण लाइ हर मुमकिन कोशिश वठे। यानी दूसरी जानिब एक अच्छे शहरी का फ़र्ज़ है कि हुकूक हासिल करने के साथ अपनी ज़िम्मेदारियों का भी ख़्याल रखे और उनको पूरा करने के लिए हर मुमकिन कोशिश भी करे। शहरी जो फ़र्ज़ आहे त हू मुल्क सां वफ़ादार रहे, यानी शहरी का फ़र्ज़ है कि वह अपने मुल्क से वफ़ादार रहे,
मुल्की कानून जो एहतराम करे ऐं उन ते पूरी रेत अमल करे, यानी मुल्की कानून का एहतराम करे और इस पर पूरी तरह से अमल पैरा हो। एक शहरी जो इहो भी फ़र्ज़ आहे त हू पंहिंजे मुल्क लाए मेहनत करे, यानी एक शहरी का ये भी फरीज़ा है कि वो अपने मुल्क के लिए मेहनत करे, पंहिंजे वतन की हिफाजत लाए जान तोड़े माल की कुर्बानी ॾियण लाए तैयार रहे, यानी अपने मुल्क की हिफाजत के लिए जानी और माली कुर्बानी देने के लिए तैयार रहे। सुठो शहरी हुकूमत तरफ़ां मुक़र्रर कयल ढेलियूं ऐं टैक्स पूरे वक्त ते अदा कंदो आहे, यानी अच्छा शहरी हुकूमत की जानिब से मुक़र्रर किया हुआ लगान और टैक्स वग़ैरह बर वक्त यानी वक्त पे अदा करता है। खेस जेके ज़िम्मेदारियूं सौंपियूं वेंदियूं आहिनि तन खे हू पूरे करण लाए हर मुमकिन कोशिश वठंदो आहे, यानी उसे जितनी भी जिम्मेदारियां सुपुर्द की जाती हैं दी जाती हैं उन्हें पूरा करने की हर मुमकिन कोशिश करता है। सुठो शहरी ॿियनि शहरियुनि जी इज़्ज़त जान ऐं माल खे एतिरो ई प्यारो रखंदो आहे जेतिरो पंहिंजी जान माल ऐं मिल्कियत खे रखंदो आहे, यानी अच्छा शहरी दूसरे शहरियों की इज़्ज़त और जान और माल को उतना ही अजीज़ रखता है जितना कि अपनी जान माल और इज़्ज़त वग़ैरह को रखता है। अहद करियूं त सुठा शहरी थी रहंदासूं ऐं पंहिंजे प्यारे वतन जी ख़िदमत करे उन जो मान मथाऊं कंदासूं। जितना पढ़ा गया अब इसका भी उर्दू तर्जुमा हम कर लेते हैं। अचो त पाण बि अहद करियूं त सुठा शहरी थी रहंदासूं ऐं पंहिंजे प्यारे वतन जी ख़िदमत करे उन जो मान मथाऊं कंदासूं, यानी आओ हम भी अहद करें कि हम अच्छे शहरी बनकर रहेंगे और अपने प्यारे वतन की खिदमत करके इसकी इज़्ज़त इसका मान बढ़ाएंगे। इस सबक का ख़ुलासा ये है कि इस सबक में शहरी के मुतालिक मालूमात दी गई हैं कि शहरी शहर में रहने वाले को कहा जाता है, जिस तरह शहरी को अपने मुल्क और अपने शहर पर हुकूक हासिल होते हैं इस तरह इसके ऊपर कुछ मज़ीद ज़िम्मेदारियाँ भी आयद होती हैं। एक शहरी की जान माल और इज़्ज़त वग़ैरह की हिफाजत की ज़िम्मेदारी हुकूमत की होती है और अपने मुल्क में शहरी को तालीम हासिल करना, कारोबार करना, दौलत वग़ैरह जमा करना और घर बनाने का हक़ हासिल होता है। इसी तरह शहरी भी अपनी ज़िम्मेदारियाँ पूरी करे, मसलन अपने मुल्क से वफ़ादारी करे, क़ानून का एहतराम करे और इस पर अमल पैरा होने की कोशिश करे, अपने मुल्क की अपने वतन की हिफाजत करे और हुकूमत की तरफ से मुक़र्रर शुदा टैक्स और लगान वग़ैरह पूरी तरह वक्त पर अदा करे। मुझे उम्मीद है कि सबक 12 यानी 12वां सबक सुठो शहरी यानी अच्छा शहरी आप तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह आपसे एक न्यू वीडियो न्यू लेक्चर में मुलाकात होगी, तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।